अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुन्तुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना व कुन्तुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार फ़अन्क़ज़कुम मिन्हा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। दुरूद ॾाढा तव्हां न पढ़ियो अलाए छो मूंखे सम्झ में न आई त हेॾी अज़ीम जमायत ऐं उहा बि अहले सुन्नत जी हुजे जन खे ख़बर आहे त ज़ुबान मां दुरूद निकिरंदो वेंदो आहे मुंहिंजो रब क़बूल कंदो वेंदो आहे। सुभान अल्लाह। निमाज़ूं पढ़ंदा आहियूं क़बूल पयूं या न पयूं काई ख़बर कोन्हे। रोज़ा रखियासीं क़बूल पिया या न पिया काई ख़बर कोन्हे। उमरा हज कयासीं क़बूल पिया या न पिया काई ख़बर कोन्हे। पर यार दुरूद जे लाइ त गारंटी मिलियल आहे। दुरूद ज़ुबान मां निकिरंदो वेंदो आहे मुंहिंजो सुहिणो रब्बे ज़ुल जलाल क़बूल फरमाईंदो वेंदो आहे। सुभान अल्लाह। त पोइ उन दुरूद में
एतरी सुस्ती करण आशिकन खे कान जुगाईंदी आहे। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे पाक ज़ुबान मुबारक सां फरमायो त मन सल्ला अलैया मर्रतन, मुझे महबूब जे फरमान ॾे गौर कर कलमे वारा, मन सल्ला अलैया मर्रतन, जंहिं शख्स भी हिकु भेरो मां महबूब ते दुरूद पढ़ियो, जंहिं शख्स भी हिकु भेरो मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ियो, फतह अल्लाहु लहू बाबम मिनल आफिया, मुझो करीम रब उन ला छोटकारे जो दरड़ो खोले छॾींदो आहे। सुभान अल्लाह। हिकु दफ़ो दुरूद जंहिं शख्स भी पढ़ियो, पढ़ियल हुजे अणपढ़ियल, फ़कीर हुजे नेक हुजे गुनाहगार हुजे, मुझे हुजूर ते दुरूद पढ़ंदो आहे त मुझो रब राज़ी थींदो आहे। ऐं एतिरो राज़ी थींदो आहे जो छोटकारे जो दरड़ो खुले। जॾहिं छोटकारे जो दरड़ो खुलियो त कमु थींदो या कोन थींदो। त मुंहिंजा दोस्त, खुदा करे जीअं तव्हांखे नात ख़ान या उलमा हज़रात सुभान अल्लाह जीअं न तव्हांजे ज़ुबान ऐं दिलि में ईअं फीड करे छॾी अथनि जो हमरा ओबासी पियो ॾींदा तरफ़ चवंदो आहे सुभान अल्लाह, ईअं खुदा करे तव्हांजे दिलि ऐं दिमाग़ ते मुंहिंजे महबूब जो दुरूद बि फीड थी वञे। ऐं इंशा अल्लाह ताला दुरूद पढ़ण सां कस कान लॻंदी। चओ कस कान लॻंदी। त पोइ जेकॾहिं इहो यकीन आहे त पहिरीं दुरूद दिलि खोले पढ़ त ही सजण साईं जो ग़ुलाम ॿुधे त पोइ अॻिते हलां। चओ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। राणे जे रिहाण मां, राणे जे रिहाण मां को आदेसी आयो, चोॾींहं माह चंड जे कयो सामीअ सुहाओ, लथो ऊंदा हो मुझे जान बजे त जमालसी। सुभान अल्लाह। मिठड़ा मुँह ममटेज, मुझा साईं मुँह ममटेज, सुना आऊं जियां तुझे आसरे, सभई पाड़ो सूरन जूं एक लहज़े मंझिल तेज, पिरी तू मुँह ममटेज, बाकी जग मटियो ता घोरियो। चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, ऐलान थी चुको गोठ मोहम्मद सालेह राजपर में अज मुझे आका जे मीलाद जी महफिल हली रही है। सुभान अल्लाह। मीलाद कराइण वारा केतरा ई नौजवान गोठ जा हन, नाला उन्हनि कोन ॿुधाया हन, खणण जी ज़हमत मां कोन थो कयां। बस इन गोठ जे मथां अल्लाह जो रहमतूं हुजनि जन मुझे आका जो मीलाद मल्हायो आहे। इंशा अल्लाह ताला दिल चवे थी त अॼु तव्हांखे महबूब जे पाक मीलाद जी मोहब्बत ऐं इश्क जूं उहे ॻाल्हियूं ॿुधायूं जन सां दिल ठरी पए, वाग मदीने वरी पए। सुभान अल्लाह। मुझे दिल में ऐं नियत में इहो हुयो
त अॼु मां घणो क़ुरान पढ़ी तव्हांखे ॿुधायां, सची ॻाल्हि ॿुधायांव थो, घणो क़ुरान पढ़ी ॿुधायां, पर आस्ते आस्ते कन में पैगाम ईंदो वियो, आस्ते आस्ते कन में पैगाम ईंदो वियो त साईं हिते ॿाराड़ी जी जमायत आहे, इन करे बसि ईअं जीअं ॿाराड़ी जो माहौल हलंदो आहे ईअं ई कम खे हलाइजो। मुंहिंजो इरादो बि तब्दील थी वियो, मुंहिंजो इरादो बि तब्दील थी वियो। न त सच पुछो त अॼु मां तव्हांखे ॿुधायां हा त अल्लाह क़ुरान करीम जे अंदरि ॿिनि ख़ुशियुनि जो ज़िक्र कयो आहे। घणनि ख़ुशियुनि जो? ॿिनि ख़ुशियुनि जो रब ज़िक्र कयो आहे, जंहिंमें हिकिड़ी ख़ुशी करण वारनि ते रब एॾो नाराज़ थो थिए जो रब चवे थो थुरू जहन्नम में मोकिलींदोमान, ऐं हिकिड़ी ख़ुशी करण वारनि खे मुंहिंजो रब थो चवे तव्हांजी इहा ख़ुशी एॾी त मां रब खे वणी वई आहे जो जेको कुझु सॼी ज़िंदगी न माल मिल्कियत गॾु कयो अथव उहो थोरो आहे, हीअ ख़ुशी अञा बि घणी आहे। सुभान अल्लाह। दिल चवे पई त क़ुरान पढ़ंदो वञा, हाफ़िज़ क़ुरान ॿुधंदा वञनि, छो त जंहिं जॻह ते रब जो क़ुरान पढ़बो आहे उन जॻह ते ख़ुदा जी रहमत जो नुज़ूल थींदो आहे। सुभान अल्लाह। मुझा प्यारा दोस्तो, रिश्तो ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। घणनि क़िस्मनि जो रिश्तो हूंदो आहे? ॿिनि क़िस्मनि जो। हिकिड़ो हूंदो आहे रिश्तो खून जो, हिकिड़ो हूंदो आहे रिश्तो खून जो, ॿियो हूंदो आहे रिश्तो दिल जो। सुभान अल्लाह। खून जो रिश्तो कंहिंजो भाउ जो भाउ सां, सौट जो सौट सां, मामे जो भाणेजे सां, भाइटे जो चाचे सां, इहो खून जो रिश्तो ज़रूर आहे। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं इन रिश्ते में प्यार नाहे, इन रिश्ते में मोहब्बत नाहे, त इहो रिश्तो भले विच में हिकिड़ी दीवार आहे, ईअं लॻंदो आहे त ॼण हिकिड़ो लंडन वेठो आहे त ॿियो वरी कंडियारे में वेठो। रुगी सुभान अल्लाह, न ॻाल्हि सम्झो बि। हा ऐं न जे जॻह ते हा ऐं न चओ, इहा सची ॻाल्हि आहे। त जेकॾहिं ॾिसो न ॻाल्हायो कोन था, इहा सची ॻाल्हि आहे त जेकॾहिं रिश्ते में कुर्ब नाहे त भले हिकिड़ी दीवार विच ते आहे, ईअं लॻंदो आहे त हिकिड़ो लंडन वेठो आहे त ॿियो अमेरिका वेठो आहे। पर मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं खूनी रिश्तो बि नाहे, मिट माइट बि नाहे, अज़ीज बि नाहे, वास्ते वारो बि नाहे, कौम वारो बि नाहे, पर जेकॾहिं रस्ते वेंदे हुन जी का हिकिड़ी अदा वणी वई, तव्हांखे रस्ते वेंदे चई अदा अस्सलामु अलैकुम, ख़ुशि आहियो, चङा भला आहियो, ख़ैर आहे, उन जी इहा अदा तव्हांजो वाक़ुफ़ त न हुयो? माशाअल्लाह, अची वियो आहे शहज़ादो। तव्हांजो वाक़ुफ़ त न हुयो, तव्हांजे वास्ते वारो त न हुयो, पर जॾहिं न उन सलाम कयो त तव्हांजी दिलि खसे वियो। तव्हां सोचो यार, हुयो त अजनबी, पर केॾो न प्यार सां सलाम कई। ॿुधायो, इहो माण्हू सॼी ज़िंदगी तव्हांजे दिलि मां निकिरंदो? ॻाल्हायो कोन? पोइ सची ॻाल्हि आहे न त तव्हांखे उहो ड्राड़े वारो प्रोग्राम खपंदो, इल्मी प्रोग्राम न हलंदो। जे इल्मी प्रोग्राम हलाइण चाहियो था त ॻाल्हायो। अज़ीज़ाने मन, जेकॾहिं दिल जी कंहिंसां का तार ॻंढिजी वेंदी आहे त पोइ उन जे विच में मंज़िल केतिरी बि हूंदी आहे, उहा महसूस कान थींदी आहे। पर जेकॾहिं दिल जी तार ॻंढियल न हूंदी आहे, पोइ भले विच में हिकिड़ी दीवार हूंदी आहे, उहा हज़ारे मैलनि खां परे नज़र ईंदी आहे। भला इहो सम्झो था? 1400 साल गुज़री चुका। घणा सौ साल? 1400 साल गुज़री चुका। कोई शक नाहे, मुंहिंजो महबूब आयो आहे, दुनिया खे रंग लायो आहे। सुभान अल्लाह। कोई शक नाहे, मुझे करीम आका जे अचण सां इंसान त छा, हैवानत छा, दरिंदा परिंदा छा, जानवर पखी छा, जेके जबल हुया, मुझे करीम रब जबलन खे भी सरसब्ज़ ऐं साओ बनाए छॾियो आहे। इन में कोई शक नाहे। लेकिन मक़सद जी ॻाल्हि ते अचां त 1400 साल गुज़री विया, अॼु बि
हे दिल बेचैन करे रही आ आलमन जे पुठियां दीवाना डुकी रहा हन उन्हनि खे मिनतूं करे रहा हन असां खे तारीख़ ॾियो महबूब जे मीलाद करण जी छो त ख़र्च त असां कंदासीं तव्हां चे आका जे प्यार जूं ॻाल्हियूं ॿुधायो त ॻाल्हियूं ॿुधण सां असांजी दिलि ठरी पवे मुंहिंजा दोस्त इहा दिलि मजबूर छो थी करे इहो तुंहिंजो असांजो प्यार आहे या मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार आहे वरी बि सुभान अल्लाह जवाब ॾींदा छो न ईअं न कयो ए मुंहिंजी तकरीर अञा मां निकिरंदुसि कोन त नेट ते पई हूंदव इहो ॿुधायांव थो दुनिया ॾिसंदी इन करे महिरबानी करे ॻाल्हाईंदा अचो त दुनिया ॿुधे ॾिसे त वाकई ॻोठ मोहम्मद सालिह राजपर वारा दीवाना ॻाल्हाए रहिया आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो इहो सभु तुंहिंजो मुंहिंजो प्यार आहे या मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार आहे जवाब ॾिने त मुंहिंजे मदीने वारे ताजदार जो प्यार आहे छो त ताक़त वारी शइ हल्की शइ खे छिकींदी आहे ताक़त वारी शइ ॻाल्हायो ताक़त वारी शइ हल्की शइ खे छिकींदी आहे तूं असां ऐबदार मुंहिंजो मुस्तफ़ा बेऐब आहे तूं असां खतादार मुंहिंजो मुस्तफ़ा लजपाल आहे तूं असां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ राति ॾींहं इबादतूं करण वारा मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा तुंहिंजी असांजे इबादत खे क़बूल कराइण वारो आहे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लेकिन छिकण जी जेका कशिश जी जेका शइ आहे सवली सिंधीअ में हेठि ॻाल्हायां मथे न वञा ॾिठुमि तव्हांजो हाल हेठि सिंधीअ में ॻाल्हायां चकमक ॿुधी अथव चकमक उहा छा कंदी आहे छिकींदी आहे चकमक छिकींदी आहे मगर हर शइ खे कान छिकींदी आहे उन चकमक जो कम छिकण ज़रूर आहे मगर हर शइ खे कान छिकींदी आहे कपिड़े सां लॻाए रख कपिड़े खे कान छिकींदी टेबल सां काठ सां लॻाए रख काठ खे कान छिकींदी ज़मीन सां लॻाए रख ज़मीन खे कान छिकींदी काए सां लॻाए रख काएस खे कान छिकींदी पर लोह जे क़रीब कंदो वेंदे त परे खां लोह खे छिक ॾेई पंहिंजे सीने सां लाए छॾींदी इहा ॻाल्हि सम्झ में आई त पोइ सम्झे में आई त न मिसाल खे सम्झ चकमक जो कम छिकण ज़रूर आहे मगर सभु कंहिंखे कान छिकींदी आहे उन खे छिकींदी आहे उन खे छिकींदी आहे जंहिंमें लोह जी धात हूंदी आहे मदीने वारे घोट जे प्यार ऐं इश्क जी मोहब्बत जी उहा छिक सभु कंहिंखे कान थींदी आहे उन खे थींदी आहे जंहिंजे दिलि में मुंहिंजे मुस्तफ़ा जे प्यार जो ज़रो मौजूद हूंदो आहे सुभान अल्लाह सरकार की आमद दिलदार की आमद ताहा की आमद मुज़म्मिल की आमद मुदस्सिर की आमद मुज़म्मिल की आमद नारा बस टाइम थोरो आहे मूंखे हलण ॾियो छो त मां हलंदुसि त मंज़िल ते पहुचंदुसि विच में साह पटिजी त वरी मशीन थधी थी वेंदी अज़ीज़ाने मन मदीने जे मीर जा दीवानो ऐं नौजवाननि खे ख़ासि करे पंहिंजे स्पीच जे दौरान न्यू जनरेशन के कायल करण जी कोशिश कंदो हां उहे असांजो सरमायो हन दीन जो सरमायो दुनिया जो सरमायो ए नौजवान हिकड़े मिनट जे ला जरा गौर कर मां कहीं अल्लाह जे महबूब जे दीवाने जो मिसाल पो दींदुम हिकड़े मिनट जे ला गौर कर हे जेका नंढड़ी पादर जेतरी मोबाइल दुनिया में आई आहे केतरी पादर बि वॾो आहे हथ जेतरी मोबाइल आहे लोह जे टुकरनि जी ठहियल आहे इन जे ठहण वारो केरु आहे चओ इन जे ठहण वारो हिकिड़ो इंजीनियर दुनिया जो साइंसदान चओ दुनिया जो इंसान चओ उन हिन खे बनायो आहे हिन पादर जेतरी शइ में हिन हथड़े जेतरी शइ में
एतिरो त हुन निज़ाम रखियो आहे जो पूरी दुनिया खे हिन हेतिरी 8 इंचनि में पूरी दुनिया खे उन साइंसदान बंदि करे छॾियो आहे। पर बंदि करण खां पोइ हुन पंहिंजा शर्त ॿुधाया आहिनि त जेकॾहिं हिन खे हिन शर्तनि सां खोलींदे, बैटरीअ खे बि चार्ज कंदे, सिम बि हिन में लॻाईंदे, उन में बैलेंस बि विझंदे, उन में नेट जो पैकेज भी कंदे, जेकॾहिं सभु कुझु करे पोइ रुगी ची चहणंदो वेंदे, दुनिया जी जेका शइ चवंदो वेंदे, हीअ बेज़ुबानी हिकिड़े सेकंड में तुंहिंजे आॾो हाज़िर करे छॾींदी। इहो सच्चाई आहे न? हाणे त एतिरे हद ताईं हिन में सहूलत थी वई आहे, वञी थो पियो काॾे, भुलिजी पियो हई रस्तो, कंहिंखां पुछां माण्हू बि को कोन्हे को, ॿुधाइण वारो बि कोन्हे को, रस्तो कंहिंखां पुछां, वञिणो आहे ॻोठ मोहम्मद सालिह राजपर ॾे, नौशारे जे ॿाहिरां भुलिजी पियुसि। हाणे कंहिंखां पुछां, हीअ गूंगी तोखे चवण लॻी, छो तो हेॾे होॾे निहारी, मूंखां पुछ त मां ॾसाए। तसव्वुर कर, हे गूंगी तोखे ॿुधाइण लॻी त रुगी लोकेशन जी मैप ऑन कर, बस रुगी ऑन करे, तू रुगी मुखे रखी छॾे, पो तू ॾिसंदो हल, न रुगी तोखे मोहम्मद सालिह जे ॻोठ वठी हलंदसि, पर ॿुधाईंदी हलंदी मैं। हाणे बर में होटल थी अचे, हाणे पेट्रोल पंप थो अचे, हाणे दुकान थो अचे, हाणे वण था अचनि, सभु कुझु ॿुधाईंदी मैं। सवाल करण जो मक़सदु आहे हे इंसान जी बनायल शइ जे उसूलनि ते अमल कजे त सॼी दुनिया हथन में आ। पो जेकॾहिं ख़ालिक जे बनायल महबूब जे शरीयत ते अमल कजे, फर्श छा अर्श भी उन जे हथन में आ। पर शर्ता हिन जे ला भी शर्ता, हुन जे ला भी शर्ता। हिन जे ला शर्त तव्हां के ॿुधाईंदो वयुसि, बैटरीअ जो चार्ज हुजण भी ज़रूरी आहे, सिम जो हुजण भी ज़रूरी आहे, नेट जो पैकेज भी ज़रूरी आहे, हलाइण जी ख़बर जो हुजण भी ज़रूरी आहे। हिन जे शर्तनि खे पूरो कंदे हीअ दुनिया तुंहिंजे लाइ हथन में अची वेंदी। पर मुझे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शरीयत जे शर्तन के पूरो कंदे त हीअ ज़मीन त छा पर आसमान जी मखलूक भी तुंहिंजे आॾो हूंदी। मां नथो चवां, सुहिणे लतीफ़ सरकार फरमायो के वेझड़ा भी दूर, के वेझड़ा भी दूर, अदा के दूर बे औदा सुपरी, के चढ़न न चित ते, के विसरन न मूर, जियं में कुंडी पूर तियं मूसी बणा सुपरी। अज़ीज़ाने मन, अज़ीज़ाने मन, कन खे मदीनो यादी कोन ईंदो आ, कन जे दिल ऐं ज़ुबान तां मदीने जो ज़िक्र ख़त्म ई कोन थींदो आ। मामिलो चाहे मामिलो सजो दिल जे कनेक्शन जो आ, जंहिंजो जैसा कनेक्शन हूंदो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओहो ख्वाब में भी उते हूंदो आ त ख़यालन में भी उते हूंदो आ। जेकॾहिं चाहीं थो, जेकॾहिं चाहीं थो त हीअ दिल मुंहिंजी मदीनो बणिजी वञे त मामिलो परे नाहे, मदीनो परे नाहे। मदीनो चो मदीनो परे नाहे, पर मदीनो वेझड़ो भी नाहे। मदीनो परे भी नाहे, मदीनो वेझड़ो भी नाहे। तो के शेर पढ़ी बुधाया, न कहीं से दूर है मंज़िले
करीब की बात है, न कहीं से दूर है मंज़िले, न कोई करीब की बात है। अरे जिसे चाहे उसी को नवाज दे, ये दरे हबीब की बात है। जिसे चाहे उसी को नवाज दे, ये दरे हबीब की बात है। सुभान अल्लाह। मदीनों परे भी ना है, मदीनों वेझड़ो भी ना है, मदीनों परे उन्हनि जे लाना है, मदीनों परे उन्हनि जे लाना है। जन जे अंदर में मदीने जी तड़प मौजूदा, मदीनो परे उन्हनि लाना है। जन जे अंदर में मदीने जी तड़प मौजूदा, पर मदीनो उन्हनि ला वेझो भी ना है। जन जे दिल मदीने जे प्यार खां खालिया। अज़ीज़ा ने मन तुझे मुझे अचण जो मकसद अलग आ, मुझे मुस्तफ़ा जे अचण जो मकसद अलग आ। तुझे मुझे पैदा थियण जो मकसद ॿियो आ, मुझे मुस्तफ़ा करीम जे अचण जो मकसद ॿियो आ। तुझे मुझे अचण जो मकसद इबादत करना, तुझे मुझे अचण जो मकसद इबादत करना, अल्लाह जे कुर्ब जो रस्तो ॻोल्हणा। तुझे मुझे अचण जो मकसद रोज़ो रखना, तुझे मुझे अचण जो मकसद पंहिंजे खानदान जा हक़ अदा करना। मुझे महबूब मुस्तफ़ा जे अचण जो मकसद कहिड़ो आ, चई त खोले ॿुधाए। मुझे मुस्तफ़ा जे अचण जो मकसद भटकियल मखलूक के पंहिंजे रब सां मिलाइणो आ। तुझो मुझो मकसद अल्लाह सां मिलण जे लाइ कोशिश करना। मुझे मुस्तफ़ा जे आमद जो मकसद भटकियलन के पंहिंजे रब सां मिलाइणा। छो त मथियों जुमलो चवां इन करे न चयुमि मतां तोखे समझ में न अचे। हकीकत में मुझे मुस्तफ़ा जे अचण जो मकसद पंहिंजे रब जे ज़ात जी सुञाणप कराइणा। अल्लाह जे ज़ात कुरान करीम में तुझे असां जे लाइ फरमायो, या अय्युहन नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। मुझे बेनियाज रब फरमायो, ऐ इंसानो, ऐ इंसानो, तव्हांजे परवरदिगार तव्हांखे पैदा कयो आ, पंहिंजे इबादत ला पैदा कयो आ। जॾहिं मुझे मुस्तफ़ा, जॾहिं मुझे महबूब जे ज़ात जो मुआमिलो ईंदो आ त मुझो बेनियाज़ रब, मुझो बेनियाज़ रब छा फरमाईंदो आ, या अय्युहन नबिय इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। तुझो मुझो मकसद ॿियो आ, मुझे मुस्तफ़ा जो मकसद ॿियो आ। तुझो मुझो मकसद जिंदगी जो इबादत करना, मुझे हबीब जे आमद जो मकसद तोखे मुखे इबादत सेखारणा। तुझे मुझे जिंदगी जो मकसद अल्लाह जी रज़ा ॻोल्हणा, मुझे महबूब मुस्तफ़ा जे आमद जो मकसद तो असां के खुदा जे रज़ा जो रस्तो ॿुधाइणा।
अज़ीज़ान मन छो त मुझो महबूब मुस्तफ़ा दुनिया ते आयो आ, दुनिया ते आयो आ, सब दुनिया खे रंग लायो आ, अल्लाह जे वहदानियत जो ऐलान कयो आ। हिकड़े मिंट जे ला ओ नौजवान गोठ मोहम्मद सालिह जे रहण वारा मस्जिद गोठ मोहम्मद सालिह जी में वेहण वारा हिकड़े मिंट ला जवाब दे। मञो त खुदा खे थऊं, मञो त खुदा खे थऊं, पर ॾिठो कंहिंखे थऊं जवाब दे, जवाब दे कोन ॾींदे। मञो त खुदा खे थऊं, ॾिठो कंहिंखे थऊं, अल्लाह जे ज़ात खे हिननि अखियुनि सां को ॾिसी नथो सघे, हिननि कननि सां को ख़ुदा जे कुदरत जो आवाज़ ॿुधी नथो सघे, हिननि हथनि सां को ख़ुदा खे छुही नथो सघे। जॾहिं कुझु बि नथो करे सघे पोइ बि मञे थो त मुंहिंजो परवरदिगार रब आ, पोइ बि मञे थो त मुंहिंजो ख़ालिक रब आ, पोइ बि मञे थो त मुंहिंजो मालिक रब आ। जॾहिं ॾिठो बि न अथई, कननि सां आवाज़ ॿुधो बि न अथई, हथनि सां छुहियो बि न अथई, पोइ बि मञी रहियो आहे। कहिड़े दावा सां मञी रहियो आहे? जो ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकितो आहे, ग़ुलाम क़बूल करे छॾियो आहे। रब जे रबूबियत जो इकरार कयो आहे तो असां, लेकिन कंहिंजे करे कंहिंजे ज़ुबान ते यकीन कयो आहे, जो मुस्तफ़ा जे ज़ुबान। कहीं आशिक केॾो न अजीब शेर चयो, चवे तो बेहद ने, बेहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीरे मोहम्मद कर दी। पंहिंजे ज़ात खे गुझो रखी करे, पंहिंजे ज़ात खे गुझो रखी करे, अहद खे गुझो रखी करे, मीम जो पर्दो ढके सुणे अहमद खे मोकिले छॾियो। अज़ीज़ान मन बस मां हेठ लही अचां, लगे थो मथे तां हलण मूंखे कोन ॾींदो। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो, अचो त मां हाणे तव्हां जे ॿोलीअ ते अचां। मां कोशिश कई त मथे हलां, तव्हां न हलियो। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद करण वारा हुजूर जे मीलाद में कंहिंखे घुराइबो आहे? चओ मुझे मुस्तफ़ा जे मेहमाननि खे जवाब ॾे। कंहिंखे घुराइबो आहे? हुजूर जे मेहमाननि खे हिकिड़ो जुमिलो मीलाद जे शान में चई वञा, मीलाद जूं बरकतूं हासिल करण लाइ चई वञा। जेकॾहिं चाहीं थो, जेकॾहिं चाहीं थो त मूंखे मीलाद जूं बरकतूं हासिल थियनि, त पोइ कन खोले ॿुधी छॾिजां त मीलाद जूं बरकतूं हासिल कीअं थींदियूं आहिनि। जेकॾहिं चाहीं थो त मां मीलाद कयां, जंहिं वक़्त खां मीलाद जो प्रोग्राम करी पंहिंजे पाण खे बावज़ू रखणु शुरू कर, जाॾे बि सामान वठण वञी ज़ुबान ते मुस्तफ़ा जो दुरूद हलाईंदो कर। जेकॾहिं चाहीं थो त मीलाद बि कयां, दीदार बि कयां, त पोइ नुस्ख़ो ॿुध सजण साईं जे ग़ुलाम खां। वुज़ू तोखे हुजे, ज़ुबान ते दुरूद मुस्तफ़ा हुजे, घर में ज़िक्र मुस्तफ़ा हुजे, हलंदो बि वत पियो, दुरूद पढ़ंदो बि वत पियो। जेॾी महिल इहा महल अची वञे मुंहिंजे आक जे मीलाद जी, तुंहिंजूं देगियूं पकलूं हुजनि, इस्तक़बाल में बीह रह, तुंहिंजे पेर में जुतड़ी न हुजे, उघाड़ा पेर करे इन इंतजार में दरड़े ते बीर। मौलवीअ जो इंतजार कयई त छा थियो, वॾेरे जो इंतजार कयई त छा थियो, या त ख़ुशामद चइबी। कंहिं रईस जो इंतजार कयई त छा थियो, कंहिं ॿाहिरे महिमान जो इंतजार कयई त छा थियो। जॾहिं मीलाद करी हिकिड़ी नज़र कंदो कर, अॼु अचण वारो हर हिकु मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो महिमान आ। मज़ो त तॾहिं आहे, मज़ो त तॾहिं आहे तुंहिंजो हारी अचे वञे, तूं उनखे हारी न समझी, महबूब जो मेहमान समझी। मज़ो त तॾहिं आहे तुंहिंजो नौकर अचे वञे, उनखे नौकर न समझी, मुस्तफ़ा जो मेहमान समझी।
मज़ो त तॾहिं आ जॾहिं ग़रीब अचे वञे उनखे ग़रीब न समझी मुझे महबूब जो मेहमान समझी सभिनी के जॾहिं हिक जहिड़ी इज्जत ॾियण शुरू कंदे मीलाद ख़त्म करे वुज़ू करे शुक्राने जो नफ़िल पढ़ी निंड कंदे ॾिस त दिल भर पेरड़ो पाए थो या नथो पाए। मीलाद जे हकीकत के सुञाणो मीलाद जे हकीकत के समझो मुझा दोस्त अजीज जॾहिं हिकिड़ो दफ़ो ज़िंदगी में इएं मीलाद भी करे ॾिस मुझे महबूब जो मीलाद करे मुझे महबूब जो प्यार भी ॾिस। मदीने जो शहर आ छा जो शहर आ चओ चओ छा जो शहर आ मदीने जो शहर आ मुझे हुजूर जे दरबार में मेहमान आयो आ परे खां आयो आ गुलाम मुझे आका जो आयो आ मुझे हुजूर जो गुलाम आयो आ जबलन मां झागींदो आयो आ इशा नमाज पढ़ी बस थी आ मुझे करीम आका उन पांजे गुलाम जे बाह में हथ विझी करे पांजे सहाबा के फरमायो केरा तव्हां मां केरा जेको अज मुझे मेहमान जी मेज़बानी कबूल कंदो। मुझे मुस्तफ़ा जे मेहमान जो इज्जत अदब ऐं शान निहार मुझे हुजूर जी ऐलान फरमायो जेतरा भी सहाबी मौजूद होया हर एक जी तमन्ना हुई या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी ओ मुझा आका इहो मेहमान जे कदे मुखे मिले हर सहाबी तैयार लगो वेठो आ हर सहाबी हथड़ो खयो वेठो आ आका इहो मेहमान मुखे मिले हुजूर जे मेहमान के रात टिकाया मेहमान के राजी कया रब राजी थींदो मुस्तफा राजी थी विंदो लेकिन सबई सहाबी तैयार बीठा हन कुंड में एकड़ो गरीब सहाबी बीठो आय हाय केर बीठो आ चो गरीब सहाबी बीठो आ घरड़े में काई शय ना है जवन जे अटड़े जे हिकड़ी मानिया जेतरो अटो आ जेडी मल डिठई त दुनियादार सहाबी जन के खुदा कुशादगी दिनी आ उन्हन सबई तैयार बीठा हन कंधु हेठ करे तवज्जो कंधु हेठ करे अखड़िन में लुड़क लाड़े मुझे करीम रब के मयार ॾियण शुरू कई ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब अज अगर मुझे घर में कुछ हुजे हाँ त मां जरूर वधी महबूब जे सहाबी के मेहमान करे अचा। अञा लुड़क लड़िया कपड़न तई कोन पहुता जमीन तई कोन पहुता मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सडड़ो कयो ओ कुंड में कद हेठ करण वारा हेडे आ खबरदार मता मुझे महबूब मुस्तफा के परे समझो थई मुझो मुस्तफा परे चो चो मुझो मुस्तफा परे रुगो सिक सां सडे दिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के छो छो दूर भाई सिक सां सडे दिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के छो छो दूर भाई किथे तू असाई किथे मुझो आका किथे आ मदीनो किथे तू जवाका किथे तू जवाका है बुधे तो मोहम्मद बुधे तो मोहम्मद निधन को तू नाही मुझे मुस्तफा के छो छो दूर भाई बस रुगी ये तेरी देरा बस रुगी ये तेरी देरा कंधड़ो हेठ करे
अखड़िन मां थोड़ा नीर वहाए दिस इन अखड़िन के आलो करे दिस मदीने जे मीर जे रहमत की आज़माइण जी कोशिश न कर सहाबी सगोरो कुंड में बीठो आ कंधड़ो हेठ करे मयार रब के दई रहो आ सदड़ो मुस्तफा करे रहो आ जेतरो चवी कुरान बुधाई दुनिया जे अंदर जडे भी मुझे करीम मुस्तफा जे यादो को मामलो इंदो आ जवाब मुझो रब जिब्रील जे हथा पान मोकलींदो आ पर जडे मस्जिद नबवी में अल्लाह जो बानो रब के मयार दींदो आ तो उन दी दिल जोई करण ला मुझो महबूब मुस्तफा सदड़ो कदो आ खुदा ऐ मुस्तफा में प्यार निहार मुस्तफा खुदा नहीं लेकिन जो खुदा से जुदा भी नहीं अजीजा ने मन मुझे मदीने जी ताजदार सदड़ो कयो जल्द में हुन पांजा लुड़क उघी वरता को सहाबी दिसी न वठे को दोस्त हाल पुछी न वठे लुड़कड़ा उघी करे आयो जी मुझा आका गुलाम हाजरा तवज्जो जी मुझा आका गुलाम हाजरा मुझे मदीने जे शहनशाह उन मेहमान जी बाह वठी फरमायो ही मेहमान अज रात तुझो मेहमाना आए मुसलमान साथो समझी जेडी मला मुझे करीम आका जेडी मला मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मेहमान जी बाह पांजे गरीब सहाबी के दिनी जेको रोई रहो मौला कुछ हुजे हां अज मां बे हथड़ो खणा हां उन खां सब कुछ विसरी वयो उन के खबर आ जदे मदीने जे मीर मेहरबानी कई आ यकीनन यार राजी थियो आ अजीजा ने मन रोज रात जो ज़ाल ऐं मुड़स हिक ॿिए खे चवंदा हुया अलाए कॾहिं उहो ॾींहुं ईंदो जो अल्लाह जी ज़ात महबूब जो मेहमान असां वटि मेहमानी लाइ मोकिलींदो मेहमान खे वठी आयो आ कंहिंखे वठी आयो आ जुमलो चवां तुंहिंजो असांजो छा हाल आहे जे मेहमान ईंदो उन अॻीअ ओता कॾहिं वञे शहर वारन की तो एड़ी दुआ थियला अदा मोड़ बैठक ही कान्हे का खिलौना दुख जी गाला मेहमानी दिसनी थी तो खुदा मदीने में शल रमजान जो महीनो नसीब कराई हुजे रमजान ऐं मदीने में हुजा हुजे रमजान ऐं मदीने में हुजा सजन जे दरड़े ते प्यो मां रोजा रखा अजवा सा उते जमजम सा उते मां अजवा सा उते ऐं जमजम सा उते अग्यां रोजे जे वेठो मां इफ्तारी क्या हुजे रमजान खुदा नसीब कंदो आमीन चो मां गाल अगते हलाया गाल रहजी न वने मुझे करीम आका जा दीवानो सहाबी सगोरो मेहमान के वठी आयो कमरा घणा कोन होया बंगला कोन होया अज बंगला त मोकरान पर दिल डाढी सोढ़ी थी वैया घर डाढा मोकरा पर दिल सांजी मोकरी ना है मुझे हुजूर जे दीवानन जा घरड़ा भले सोड़ा होया पर रब उनन जी दिल कुशादी बनाए छड़ी हुई मेहमान के वठी अचे करे मेहमान के मुझा दोस्त उन पाजे कखावन वारे घरन में वेहारे करे जी अंदर वयो आ कपड़ो लगला पर्दे वारो उन खा अगते वयो एतरो तो खुशा एतरो तो खुशा जो ज़ाल निहारे सहाबी जी ज़ाल भी सहाबियाणिया निहारे पूछे थी ओ मुझा घोट अज एडी खुशी पई दिसा लगे तो त अज सुनो तुझे मथा राज थी पयो
आशिक जे जुमले में चवा ज़ाल के जेको कुछ हुन चयो आशिक हिक पांजे अल्फाजन में मंजर पेश हीअं कयो त ज़ाल के हीअं चवण लगो उथी दिलड़ी सुजागी कर जे तलबी पई से आया थई है उथी दिलड़ी सुजागी कर जे तलबी पई से आया थई अजायो रोन जो आका कया सदड़ा सजाया थई अजायो रोन जो सुनल कया सदड़ा सजाया थई ज़ाल के खुश रखी ॾिसी करे चवे तो अज महबूब मेहमान मोकिलियो अज महबूब मेहमान मोकिलियो हा मुझा अदा ज़ालूं बि ओहे बख़्त वारियूं खुश थी करे चवे थी अल्हम्दुलिल्लाह ऐ मुझा घोट हिकड़ी बकरी रब जे ज़ात ॾिनी आहे तवज्जह कर मुझे मुस्तफ़ा जे मेहमान जी मेहमानी कीअं कबी आहे वरी करम कीअं थींदो आहे मेहमानी करण सिख त खबर पए त करम कीअं थींदो आहे अज़ीज़ाने मन मुड़स के चवण लगी ऐ मुझे महबूब जा दीवाना बकरी खे ॾुही आ मुड़स बकरी ॾुहण वयो आ ओहो खीर ॾुही आयो आ ज़ाल हिकड़ी मानीअ जो अटड़ो घर में पयो आ ओहो जवन जो अटो तैयार करे हिकड़ी मानीअ जो अटो गोहे मानी तैयार कई आ खीर भी आडो पयो आ मानड़ी भी आडो पई आ हाणे ज़ाल मुड़स हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था हिक ॿिए सां मुशावरत कनि था त हुजूर जे शहर जी इहा वडी मुझा दोस्त निशानिया केडो भी अरब वडो हुजे पर जे गरीब भी मेहमान अंगण ते आयो त मानी उन सां गॾु वेही खाईंदो आ मार्ज के खुदा करे मदीने वनी तो के खबर पवे अजीजाने मन सहाबी रसूल ज़ाल ऐं मुड़स पाण में मशवरो कयो ज़ाल के चवे तो मानी हिकड़ी आ खीर भी हिकड़े माण्हूअ जेतिरो आ हुजूर जो मेहमान आ अलाए केतिरो जबलन मां आयो आ अलाए केतिरी उन जी ज़रूरत आ हाणे तू ही ॿुधा त कहिड़ो तरीक़ो अख्तियार कयां ज़ाल जवाब थी ॾे गौर इं भी चवा त कदे पांजे घर वारी सां सलाहड़ी कंदो कर अल्लाह कंदो बरकत वारो जवाब मिलंदी अजीज़ाने मन ज़ाल जवाब ॾिनो ऐ मुझे हुजूर जा दीवाना हिकड़ो कम तू कर हिकड़ो कम मां थी कया कम भी थी विंदो बेड़ो भी पार थी विंदो मुड़स चवे तो छा कया चवे थी मेहमान के परे पासे विहार परे पासे वारो दियो खणी जेको बाहरे दर खो रखियला उन दिए के खणी घर में अंदरे पासे कपड़े लहण वारे उन कुंड में रखिया वयो वनी रखी आयो चवे थी हाणे मानी खणी वनी मेहमान जे परे पासे अग्यां रख जेडी मल मेहमान जे मानी आडो रखी डाढिया चजा मेहमान के मुझा दोस्त बिस्मिल्लाह पढ़ त शुरू कयो तमा बिस्मिल्लाह कंदो मां अटकल करे उन कपड़े सा दिए के विसाए छदी दसे जडे मां दिए के विसाए छड्या तू हथड़ो मानी दे जरूर कजा पर गिरह न भंजा हथड़ो बात दे कजा बात सखणो हलाए जा मानी न खाए जा त मुझे मुस्तफा जो मेहमान समझे त मीज़बान भी खाई रहो आ मुझे महबूब जो मेहमान खाई ड्रॉ करे तू असा रात जिक्र ऐं दुरूद में गुजारी दासी त सुनो राजी थी पवंदो
मुझे मुस्तफ़ा जे मेहमान जी मेहमानी कीअं कबी आहे। हुज़ूर जे सहाबीअ खां ॿुध, ज़ाल मुड़स पाण में तय कयो, मुड़स मानी खणी आयो, मेहमान जे आॾो रखी करे पंहिंजे दोस्त खे चवण लॻो, ऐं मुंहिंजे महबूब जा मेहमान, ऐं मुंहिंजा दोस्त, पढ़ो बिस्मिल्लाह। जेॾी महिल बिस्मिल्लाह करे शुरू पिया कनि, ज़ाल जेका तयार बीठी उन कपिड़े जो झलको ॾेई करे उन ॾीए खे विसाए छॾियो। तह थी वई, हाणे मानी ॿई मीज़बान ऐं मेहमान पिया खाइनि। हेॾे मानी मीज़बान ऐं मेहमान पिया खाइनि, होॾे यार जिब्रील खे तो फरमाए, ओ जिब्रील जी रब्बे जलील, ओ जिब्रील जे वक्त में मां आदम पियो बनाया, सभई गॾिजी पिया चओ, मौला हे फसादी थई, हे झेड़ालू थई, हे फशरी खोर थई, हिन खे छो थो पैदा करी। ऐ जिब्रील मां रब जो जवाब याद कर, जॾहिं मां अल्लाह फरमायो, ऐ जिब्रील इन सभिनी मलाइकनि खे ॿुधा त हिन इंसान में राज़ कहिड़ो आ, मां रब पंहिंजो पाण थो ॼाणा। हाणे अर्श जे मलाइकनि खे चओ, मुंहिंजे मुस्तफ़ा जे दीवाने ॾे निहारीन, मेहमान खे कीअं खाराए रहियो आ, पाण हथड़ो बि करे थो, मानीअ जे मथां रखी पोइते मोटाए थो, वाह तॾहिं करे सखणो वाह तो हलाए रहियो आ, मेहमान खाई रहियो आ। मेहमान खे त ख़बर कान्हे का त हो सखणो वाह तो हलाए रहियो आ, पर मुंहिंजो करीम रब बि ॾिसी रहियो आ त मुंहिंजो मुस्तफ़ा भी ॾिसी रहियो आ। इन अंदाज़ सां मेहमान मानी खाई बस कई। जॾहिं मेहमान जा थावड़ा खणी वियो, ज़ाल चयो ॾे ख़बर, चवे थो अल्हम्दुलिल्लाह। मेहमान खाई सुकून कयो। मुंहिंजा दोस्त गौर कर, ज़ाल ऐं मुड़स, सहाबी ऐं सहाबियाणी सॼी राति मुसल्लो विछाए वुज़ू करे शुक्राने जा नफ़िल अदा करण लॻा। ओ मुंहिंजा करीम रब, तुंहिंजा करोड़े करम जो महबूब मुस्तफ़ा जे मेहमान जी मुंहिंजा मौला असां मीज़बानी असांखे नसीब कई थई। तो असां वटि लख रुपया पियो आहे, मीलाद ते 20,000 ख़र्च ईंदो, पुट जी फीस रही पई आहे, घरवारीअ जी उहा फरमाश रही पई आहे, कमु भल अॻे साल कंदुसि। अड़े मुसलमान, अॻे साल ताईं कहिड़ी ख़बर अथई, मुंहिंजे हुज़ूर जे आमद जी ख़ुशी कर त को रंग लॻे। हुज़ूर जे ग़ुलामनि ॾे निहार, हेॾा सहाबीअ सगोरे उन जी घरवारीअ सॼी राति छा में गुज़ारी, अल्लाह जे शुक्र में गुज़ारी, अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारी, हुज़ूर ते दुरूद पढ़ंदे गुज़ारी। जीअं सुबुह थियो, हाणे मेहबानी बि ॾिठई, मीज़बानी बि ॾिठई, हाणे वरी मुंहिंजे आका जे करम खे बि ॾिस, मुझे मुस्तफ़ा जे मेहरबानीअ खे बि ॾिस। उहो मीज़बान मेहमान खे वठी करे मदीने जे महबूब जे मस्जिद में नबवी में आयो आ, हुज़ूर जे दरबार में आयो आ, निमाज़ में सभिनी खां पोइते बीठो आ। मतां मुंहिंजो आका पुछे, मुंहिंजे मेहमान खे राति छा खारायई, कीअं जवाब ॾींदुसि, कंधु हेठि करणो पवंदो, कुंड में थो वेहा, निमाज़ पढ़ी आस्ते आस्ते निकिरी हलियो वेंदुसि। हिन दिलि में इहो ख़्याल कयो, होॾां मुंहिंजे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जीअं निमाज़ पूरी थी, अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जी निगाह कंहिं ॿिए खे न, उन मीज़बान खे ॻोल्हे रही आ। मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन सहाबी सगोरे दे निहारींदे निहारे पाण फरमायो, ऐ अल्लाह जा नेक बाना जरा हे दे आ। हुजूर जो सहाबी उथियो आ, आस्ते आस्ते कंधड़ो हेठा, जॾहिं मुझे हुजूर जी यादो आयो, मुझे करीमा का फरमायो, ऐ अल्लाह जा बाना तुझी रात वारी मेहमानी मुझे रब के बि ॾाढी वणी वई आ, तमा मुस्तफ़ा के बि ॾाढी वणी वई आ। जवाब दे,
मुसलमान जवाब दे मेहमानी करण जा आदाब सिख मुझे करीम आका जे मेहमानन जी मीज़बानी करण जा आदाब सिख ऐं इए करण खां पो तू दिस त मुझो पुनल पेरड़ो पाए थो या नथो पाए मुझो महबूब कुर्बड़ो करे तो तू असां त उम्मती हूं तू असां त उम्मती हूं बुध त बुधाई त मुझो मुस्तफा गैरन ते भी कीअं कुर्ब कंदो एकड़ो दफो सलात पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे मुस्तफा जो प्यार निहार बुधाया को न कुछ बुधाया थक जी पयो मुझे हुजूर जे प्यार दे निहार हिकड़ी यहूदियानी औरता केर ॾाढिया ॻाल्हा अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह या अली टियों दफ़ो चो नारे हैदरी या अली शेरे खुदा जो जॾहिं नारो हणी हथड़ो मथे करे हिकु ॿ टे लाॻीता हणी छॾींदो कर छो त अली उहो आ या अली या अली मुझे हुजूर जा दीवानो शेरे खुदा जो नारो भी दिल खोले हणदा कयो मुझे मुस्तफा जे यारन जो नारो भी दिल खोले हणदा कयो नारे तहकीक हक चार यार अजीजा ने मन गौर कर नारो हणी फकीर सजन साईं जे चरे दीवाने के छेड़े छड़ी सिधो मदीने पहुंचाए छड़े मदीने पाक जे बाहरो एक यहूदियानी औरत रहंदी आ हाल गरीबी आ मिस्कीनी हाल आ हिकड़ो बचड़ो अल्लाह जे ज़ात उन औरत खे अता कयो आ गरीबी हाल आ मुड़सो अल्लाह घुराए वरतो आ धारन में दिनला धारन में मुड़स जे मरण खां पो औरत जो छा हशर थींदो आ कंहिंखां भी गुझी गाल काने इहो अज जो मामलो नाहे असुल खां इए थींदो रहंदो आ यहूदियानी औरत बचड़ो समझदार थियो आ बचड़े पंहिंजे अम्मा दे निहारियो अम्मा दे निहारे चवण लगो ओ मुझी अम्मा तुझे जिस्म जा कपड़ा आडो फाटंदा पिया वञन मुझी अम्मा हेतिरा मिट माइट मौजूद हन मुझी अम्मा इजाजत दे वञी माइटन मिटन खां वठी अचां मां खिली थी चवे अबा मूं घणो ई आज़मायो आ माइटन खे तूं तकलीफ़ न कर बचड़ो जिद में चवे तो अम्मा मां वञा थो मां चवे थी भले वञो जॾहिं पंहिंजे मिटन ॾे वयो मिटन ॾियण जे बजाय तानन जा ढेर ॾेई छॾिया कपड़े जो टुकड़ो ॾियण जे बजाय पंहिंजन ताना ॾिना जॾहिं ओ नंढड़ो बचड़ो 5-8 सालन जो रस्ते में दुख में रोंदो थो अचे त चाचन भी न ॾिना कंहिं भी मिट माइट न ॾिनो सौटन न ॾिनो रोंदे खे ॾिसी करे हिकड़ो यहूदी राहिबो साम्हूं अची वियो निहारे पुछण लॻो ए नंढड़ा हीअ उमिरि तुंहिंजे खिलण जी हीअ उमिरि तुंहिंजे खेॾण जी कहिड़ी गाल तोखे रोहाड़ियो आ जवाब थो दे ओ यहूदी राहिब गौर सां ॿुध मुंहिंजी गाल मुंहिंजी अमड़ खे पाइण लाइ कपिड़ो नाहे अॻियां मुंहिंजे जीजल जो छातीअ खां कमीस फाटी पई आ रो वॾो नाहे कपिड़े जी ज़रूरत आ मिटन को न ॾिनो मायूस थी वञी रहियो हां उन यहूदीअ निहारे चयुसि ॻाल्हि ॿुध मिटन जंहिंखे मायूस कंदा आहिनि जंहिंखे पंहिंजा मायूस कंदा आहिनि हिकड़ो अहिड़ो दरड़ो थो दसे जेको उन दर ते वेंदो आ कॾहिं भी खाली को न मोटंदो आ सुभान अल्लाह जॾहिं उन यहूदीअ राहिब उन बचड़े खे ॿुधायो उन चयो वारो कर मूंखे जी जल अम्मा जे लाइ कपिड़े जी ज़रूरत आ उन यहूदी राहिब चयो काॾे बि न वञ सिधो मस्जिद नबवी ॾे हलियो वञ
चवे तो उते वरी केरा, चवे तो यतीमन जो यार वेठो आ। यतीमन जो यार जो लफ्ज बुधी करे दिल में ख्याल तो करे मता हे भी मां के वरगलाइंदो हुजे, मता काथे झंझट में मां के मोकलींदो हुजे, छो न पंहिंजे अम्मा सां ॻाल्हि कयां, छो न पंहिंजे जी जल अमड़ सां ॻाल्हि करे, पंहिंजे जी जल अमड़ खां इजाज़त वठां। आयो मां पुछे थी बच्चा पंहिंजनि मां थी आए, अम्मा पंहिंजनि जूं ॻाल्हियूं न पुछ, हिकिड़े अहिड़े पंहिंजे जो ॾस मिलियो आ जो ॿुधाइण वारे ॿुधायो आ त जेको बि उन जे दरड़े ते वेंदो आ कॾहिं बि ख़ाली कोन मोटंदो आ। बस एतिरी देर हुई मां बचड़े के भाकुर पे छातीअ सां लाए चयो कान छॾींदी सैं। छा चई? वरी चओ। बचड़ो थो चवे अम्मा मुखे अॻे ई शक हो त मतां इन यहूदी राहिब मूंसां धोखो कयो हुजे, इहा कूड़ी ॻाल्हि आ। चवे थी ॻाल्हि कूड़ी नाहे पर छॾींदी सैं कान। बचड़े जे दिल में अजीब ख्याल आयो, ओ मुझी अम्मा जॾहिं ॻाल्हि बि सची आ